गफ़ार खान हाणे डरो थी वियो आहे। मुंहिंजो अंदाज़ो आहे त हू ॻोठ वारनि खे घुराए ऐं हुननि सां ॻाल्हियूं कंदा। ॻोठ में अदा जी मुखालफ़त शुरू थी वई ऐं हू अदा खे एतिरो मजबूर कंदा जो अदा ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वेंदा। कमाल खान, मां सम्झां थो त तूं ऐं हाकिम खान गफ़ार खान खे हल्को सम्झी वेठा आहियो, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कजो, जेकॾहिं गफ़ार खान ॻाल्हियूं करणु शुरू करे थो त हू असांजे अॻियां अहिड़ा शर्त रखंदो, पोइ मजबूर थी असांखे ई पोइ ते अचिणो पवंदो। मां मञा थो त गफ़ार खान ॻाल्हियुनि में ॻरो आहे ऐं कानून जी डिग्री बि हू पास कयूं वेठो आहे। थोरो सोच वठां, हुनजे अॻियां बि असां 3 हरीफ़ आहियूं। एतिरो सवलो त असां मात खाइण वारा न आहियूं। हाकिम खान, तूं अदा खे राज़ी करे ॻाल्हियुनि जी टेबल ताईं वठी अच, पोइ कुझु शर्त असां बि अदा खे मञाईंदासीं ऐं कुझु हुनजा बि मञींदासीं। कमाल खान, जो हिकु हिकु शर्त असांजी निड़ी में अटकी पई। ज़हर जो प्यालो त पीअण तोखे आसान लॻंदो, पर उन जा शर्त मञणु तोखे ॾाढा ॾुखिया लॻंदा। उठा जेकॾहिं मसइले खे हल करणो आहे त कुझु रायो गफ़ार खान जो बि खणणो पवंदो, पर जे तव्हां ॻाल्हियुनि में दुश्मनीअ खे वधाइणु चाहियो था त पोइ इहो मसइलो कॾहिं बि हल कोन थींदो। हाकिम खान, मां अदे जा गरे में ॻाढ़ा शर्त क़बूल कंदुसि, छो जो मूंखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो वठिणो आहे ऐं राव में मूंखे पंहिंजे वोट विझणो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।